हिकु वक़्तु हूंदो आहे जॾहिं माण्हू कारियर नांग हूंदा आहिनि ऐं उहो ई वक़्तु जॾहिं बाज़ी मटाईंदो आहे त साॻा ई माण्हू तुंहिंजा अज़ीज़ थी वेंदा आहिनि। माण्हू त उहे ई हूंदा आहिनि मगर वक़्तु पंहिंजी बेरहम झलक ॾेखारींदो रहंदो आहे। इन करे हिन वक़्त खे सही इस्तेमाल करण जी कोशिश कर। ए मुंहिंजा भाउ, जॾहिं तो वटि सभु कुझु हूंदो आहे त तुंहिंजा पराया बि तोखे पंहिंजो सॾींदा वठंदा आहिनि। माण्हुनि खे जज करण में पंहिंजो वक़्तु ज़ाया न कर, छो जो इन्हनि जी औकात तोखे वक़्तु अचण सां ख़बर पइजी वेंदी। पंहिंजी औकात ते कमु करणु शुरू कर, पंहिंजी औकात ते ध्यानु ॾियणु शुरू कर, पंहिंजी ज़ात वधाइण जी कोशिश कर, पंहिंजे मान ऐं मर्तबे खे बुलंद करण जी कोशिश कर। खॾ में पवनि उहे माण्हू जेके तोखे बर्दाश्त नथा करनि। इहे माण्हू जेके तुंहिंजी इज़त नाहिनि कंदा, इहे पाण खे वॾो सम्झंदा आहिनि मगर इहे एतिरा मोतबर ऐं वॾा कोन हूंदा आहिनि। हिकु इंसान ॿिए इंसान खे इज़त ॾियण सां वॾो हूंदो आहे। जेको इंसान ॿिए जो क़दुरु कंदो आहे उहो ई इंसान बाला ऐं बुलंदतर हूंदो आहे। इहे जेके नेगेटिव सोच रखंदा आहिनि इन्हनि खां तूं परे रह, इहो ई तुंहिंजे लाइ बहितरीन फ़ैसिलो आहे। ए मुंहिंजा दोस्त, इहे उहे माण्हू हूंदा आहिनि जेके पाण त नाकाम हूंदा आहिनि मगर कोशिश कंदा आहिनि त असां ई नाकाम आहियूं ऐं जेको साम्हूं वारो आहे उनखे बि नेगेटिव माइंड बणाइण जी कोशिश कंदा आहिनि त जीअं उहो बि हमेशह नाकाम रहे। ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, वॾी सोच रख, छो जो वॾी सोच रखण वारा वॾा मर्तबा हासिल कंदा आहिनि। भले ई तूं ख़ाली हथनि ते आहीं, हाणे इहो तूं सोच त इन ख़ाली हथनि ते तूं करोड़पति कीअं थो थी सघीं। इन ख़ाली हथनि ते तूं कामयाब माण्हू कीअं थो थी सघीं। दुनिया जा सभई मिसाल तुंहिंजे अॻियां पिया आहिनि। तूं ॾिस, तूं यूट्यूब ते सर्च कर, तूं फेसबुक ते हलाईंदो रहीं थो, सोशल मीडिया तुंहिंजे साम्हूं आहे। तुंहिंजे अॻियां हर ख़ाली हथ वारो इंसान हिकु बाला ऐं बुलंदतर मर्तबो हासिल करे चुको आहे। तुंहिंजे अॻियां काफ़ी माण्हू अहिड़ा गुज़रिया आहिनि जेके ग़रीब चांहि विकिणण वारे जी औलाद अॼु उहे बाला ऑफिसर आहिनि, अॼु उहे बुलंद मर्तबे ते आहिनि, अॼु हिकिड़ा कामयाब इंसान आहिनि। त तूं छो नथो थी सघीं? ए मुंहिंजा दोस्त, तूं हर इंसान खे जज कयो हूंदो त हू हिकु ग़रीब जो ॿार थी करे हिकु अमीर तरीन इंसान थी ॾेखारियो अथई, त तूं छो नथो करे सघीं? तुंहिंजा हौसला एतिरा ढिला छो आहिनि? तूं कोशिश कर, तूं कामयाब ज़रूरु थींदे। कोई अगरि तोखे कुझु बि चवे उन जे चवण खे तूं ध्यान में न रख, छो जो इहा ई तुंहिंजी रुकावट जो सबबु बणबी त तूं पंहिंजी सोच खे ॿियनि जे हवाले थो करीं। कोशिश कर, तूं पंहिंजी कामयाबी ते तवजो ॾे। हिन वक़्तु तुंहिंजो जेको हदफ़ आहे उनखे हासिल करण जे लाइ तूं पुरअज़म रह। तूं पाण खे अॻियां वधाइण जी कोशिश कर, तूं पाण खे हिकिड़ो सुठो इंसान बणाइण जी कोशिश कर। तूं पंहिंजी मंज़िल जे तरफ़ रवां दवां रह। इंशाअल्लाह पोइ ॾिस कामयाबी कीअं तूं हासिल थो करीं। ए मुंहिंजा दोस्त, ए मुंहिंजा भाउ, अगरि हिन कामयाबी जे सफ़र में तूं चाहीं थो त तोखे अहिड़ियूं मोटिवेशनल वीडियोज़ तुंहिंजे मोबाइल ते मिलंदियूं रहनि, उन जा नोटिफिकेशन तोखे मिलंदा रहनि, त हिन चैनल खे सब्सक्राइब कर। इंशाअल्लाह तुंहिंजे कामयाबी जे लाइ ही चैनल ॾींहं राति हिन जी टीम पुरअज़म आहे त कीअं तोखे कामयाबी जो दगु ॾिसिजे, तोखे कीअं उहे जज़्बा बुलंद कजनि, तुंहिंजी जज़्बात खे कीअं उभारीजे त जीअं तूं कामयाबी जे सफ़र जे तरफ़ गामज़न रहीं। ए मुंहिंजा दोस्त, हिन चैनल खे सब्सक्राइब कर। इंशाअल्लाह ही चैनल तुंहिंजो मुक़द्दर ज़रूरु मटाईंदो। दोस्त, मां आहियां सैयद अली वकार ऐं तूं ॾिसी रहियो आहीं सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तोसां गॾु आहिनि।